गडा मां ख़बर ईंदालू त इंडिया में तोहिनी रिसालत वारे वाक़े खिलाफ़ पाकिस्तान उलमा एसोसिएशन पारां मरकज़ी सदर सूफ़ी अब्दुल क़य्यूम अलामा रज़ाउल नबी अलामा निसार अहमद ऐवान अलामा क़ाइम दीन थईम ऐं ॿियनि जी क़यादत में हथनि में एहतिजाजी बैनर खणी मक्सी चौक खां आयशा चौक ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो ऐं गुस्ताख़ रसूल भारती तर्जुमान खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त BJP अॻवान पारां नबी करीम जी शान में गुस्ताख़ी करे करोड़े मुस्लमाननि जी दिल आज़ारी कई है। असीं कॾहिं बि रसूल पाक जे नामूस ते हमलो बर्दाश्त न कंदासीं। असीं मुतालबो करियूं था त गुस्ताख़ रसूल खे सज़ा ॾेई इंडिया सां सिफ़ारती लाॻापा ख़त्म कया वञनि ऐं सफ़ीर खे निकाली ॾेई इंडिया सां कारोबार ते पाबंदी लॻाई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।